नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ में ख़बर ॾींदा हलूं त म्युनिसिपल कमेटी किंगरी CMO जी नाअहली सबबि नालियुनि जो गंदो पाणी मोहल्ले जे घटियुनि में काही पियो आहे। मोहल्ले वासी शदीद मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियनि पिया। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे पीर जे ॻोठ में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नौमान अली पंहिंजी रिपोर्ट में। ही आहे पीर जे ॻोठ कोट दीना शाह जी मेन घिटी। ही घिटी 5 खां 6 महलनि ताईं मुश्तमिल आहे, पर हिन घिटीअ जी 5 सालनि खां वठी सूरत हाल ईअं ई आहे। सो हितां जे रहवासियुनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त हिन घिटीअ मां गुज़रंदे वक़्तु असां ॼण कंडनि जी सेज तां गुज़रणु महसूसु कंदा आहियूं। सो स्टूडेंट ऐं नमाज़नि खे सख़्तु तकलीफ़ आहे। हिननि इहो बि ॿुधायो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे त असीं केतिरा ई दफ़ा हितां जी चूंडियल नुमाइंदनि ऑफिसरनि खे अपीलां कयूं आहिनि, पर हिननि जी हिन ते का बि जूं न चुरी आहे। हिननि हिकु भेरो ॿीहर अवामी न्यूज़ जे ज़रिए CMO किंगरी शफ़ीक अहमद भुट्टो, असिस्टेंट कमिश्नर वलीद साहब ऐं हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे अपील कई आहे त फौरी तौर हिते घिटीअ जी सफ़ाई कराए ॾिनी वञे, न त ॿी सूरत में सराफ़ा एहतिजाज कंदासीं ऐं असां मां हाणे का बि वोट जी को उमेद न सम्झे। सभ खां पहिरियां असांखे ही घिटीअ में सफ़ाई सुथराई ऐं ड्रेनेज सिस्टम बहितर कराए ॾिनो वञे। कैमरामैन टीम सां गॾु नौमान ख़ास कैदी, अवामी न्यूज़ HD, पीर जो ॻोठ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।